पाकिस्तान पीपल पार्टी के कोर चेयरमैन अबू सदर आसिफ अली जरदारी पारा गुजरियल डी JUIF जे सरबराह मौलाना फजल रहमान सां बिलावल हाउस में मुल्की सियासी सूरत हाल ते कयल मुलाक़ात सां ॿीहर पंहिंजूं सियासी सरगर्मी शुरू करण जी ख़ुशीअ में आसिफ अली जरदारी राय कमेटी जे चेयरमैन मीर गाजू खान मला पीपल पार्टी जे सवे कारकुननि सां गॾु शुक्राने तौर दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते हाज़ुरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दरगाह जे अहाते में वाक़िअ मस्जिद में बनफल शुक्राना जा अदा कया। उन मौके ते मीर गाजू खान मला चेयरमैन आसिफ अली जरदारी रिहाई कमेटी मक़ामी साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त नाअहल सिलेक्टेड हुकुमराननि जे करे मुल्क इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल मां गुज़री रहियो आहे। मुल्क जूं ख़ारिजी तौर मुआशी पॉलिसियूं मुकमल तौर नाकाम थी चुकियूं आहिनि। मुल्क जो 22 करोड़ अवाम महांगाई जी चकीअ में पीसजी रहियो आहे। पाकिस्तान के मौजूदु अंदरूनी तौर परॾेही मसइलनि मां निकिरण वारी पॉलिसी फ़क़ति आसिफ अली जरदारी वटि आहे। पीपल पार्टी की क़यादत हमेशा पाकिस्तान जूं वागूं ॾुखे वक़्त में संभालियूं आहिनि। पीपल पार्टी क़यादत पंहिंजे दानिशमंदाना फ़ैसिलनि तौर पॉलिसियुनि जे करे हमेशा मुल्क खे बहराननि मां ॿाहिरि कढियो आहे। मुल्की हालतुनि मूजिबि वक़्त जी अशद ज़रूरत आहे त बिना देर नयूं चूंडियूं कराए सिलेक्टेड हुकूमत के घर भेड़ो कयो वञे। उन चयो त पीपल्स पार्टी आसिफ अली जरदारी बिलावल भुट्टो की क़यादत में समूरे मुल्क में वॾी अक्सरियत कामयाब थी बिलावल भुट्टो के वज़ीर आज़म बनायो वेंदो। मीर गाजू खान चयो त पीपल पार्टी वफ़ाक़ जी अलामत आहे जेका मुल्क में वफ़ाक़ मज़बूत करण सां गॾु नंढनि सूबनि जे हक़नि जो भरपूर दिफ़ा करे थी। आसिफ अली जरदारी क़यादत पीपल पार्टी पारां मंज़ूर कयल अरिड़हीं तरमीम उन जो वाज़िह मिसाल आहे। मौजूदा हुकुमरान टोलो अरिड़हीं तरमीम के ख़ात्मे लाइ ऐवान जे अंदरि तोड़े ऐवान जे ॿाहिरि ॾींहुं राति साज़िशूं करे रहिया आहिनि, पर पीपल्स पार्टी उन्हनि साज़िशुनि जो भरपूर मुक़ाबिलो कंदी। रिपोर्ट मुशर्रफ हाजानो सिंध सोशल न्यूज़ हाला।